अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंदड़। ख़बर शामिल कयूं था मोब जूणो जी क़ाज़ी अहमद लॻा ॻोठ हाजी नबी बस ख़ासि किलीअ में हाजी खमीसो ख़ासि किली जे वालिद जी साले साहब लाइ ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो बहितरीन प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मौलाना असदुल्ला खोड़ो साहब ख़िताब कयो, जॾहिं त HRJDO न्यूज़ सां पिण ॻाल्हि ॿोल कई। जे त मौलाना असदुल्ला खेड़ो साहब असां सां गॾु मौजूदु आहे। हीउ जेको हाल में अफ़सोसनाक वाक़ियो आहे उन ते हिन खां पुछूं था हिन जो छा मौक़िफ़ आहे। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हाल वारे वाक़े जी भरपूर मुज़म्मत था कयूं। अहिड़ा वाक़िया न थियणु खपनि। क़बाइली जहिड़नि खे असांजे सिंध खां पाक कयो वञे ऐं वॾो ज़ुल्म थियो आहे, वॾो नाहक थियो आहे, वॾी नाइंसाफ़ी थी आहे जो हिकिड़ो सुतल माण्हुनि खे निंड में गोलियूं हणी रत में विंजारियो वियो आहे। इन वाक़े जी जेॾी मुज़म्मत कजे उहा घटि आहे। असां बाला ऐवाननि खां आला अमलदारनि खां मुतालबो था कयूं त जिन बि इहो वाक़ियो कयो आहे उन्हनि सां जेको आहे उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे त ॿिए हंधि अहिड़ा वाक़िया न थी सघनि। इन वाक़े जी जेतिरी मुज़म्मत कजे उहा घटि आहे। असां मज़लूमनि सां गॾु आहियूं, असांजी जमात बि मज़लूमनि सां गॾु आहे। साईं, ॿियो जे तव्हां बयान में चयो त हीअ जेके हिते बि हिकिड़ा ॿ वाक़िया थिया आहिनि जेके नौजवान हिरखिजी ऐं खंभिजी वञनि था ऐं पोइ हिते बि अहिड़ा ॿ काज़ी हिते असांजे हिन एरिया में वाक़िया थिया आहिनि, उन्हनि जे लाइ तव्हांजो ज़ारा तव्हां हर जॻह ते वञो था, इहो पैगाम बि ॾियो था ऐं हिन TV चैनल जे थ्रू तव्हां छा था पैगाम ॾियो इन मामले ते? इहा मूंखे सखर जे SP इरफान समूह साहब बि हिन ॻाल्हि ते मुतनबियो कयो ऐं मां हर जलसे में सोशल मीडिया जे ज़रिए इहो नौजवाननि ताईं पैगाम पहुचाइण थो चाहियां त इहे जाली औरतूं आहिनि, धाड़ेलनि सां गॾु आहिनि, इन्हनि जे आवाज़ ते हिरकिजी न वञो, हर मामले जी तहक़ीक़ कयो। जेकॾहिं तव्हां धाड़ेलनि जे चंबे में अची वियो त इंतिज़ामिया बि परेशान थींदी, तव्हांजा माइट बि परेशान थींदा। हिकु महांगाईअ जो दौरु, काॾो किरोड़ हाणे धाड़ेलनि खे ॾींदा जो तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि जे करे तव्हां मौत जे मुंहं में आजा था वञो। इन जे करे मुंहिंजो पैगाम इहो आहे, हिन चैनल जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए, अख़बारुनि जे ज़रिए त माण्हू इन शइ खां ख़बरदार थियनि ऐं अहिड़ियूं ॻाल्हियूं अटेंड न कनि ऐं अहिड़े गंदे जार में फासण खां बचनि। अलाह असां सभिनीनि खे मजादी इश्क खां बचाए, हक़ीक़ी मोहब्बत अलाह जे रसूल जी नसीब करे। जी साईं, जीअं त मुल्क में महांगाई उरूज ते आहे, आम माण्हू अटे लाइ बि परेशान आहे, पर कुझु उन्हनि जे लाइ हुकुमराननि जे लाइ बि इहो अटे जे बुरान जे हवाले सां बि ॻाल्हायो। ॿिया वरी कुझु जेके सरमाएदार आहिनि लिकाइनि था, मजबूरी जो फ़ाइदो था वठनि, इन हवाले सां ॿई पासा साईं। इमरान ख़ान में क़ौम जूं वॾियूं उमेदाऊं जेको हुन सब्ज़ बाग़ असांखे ॾेखारिया त तब्दीली तब्दीली तब्दीली, नओं पाकिस्तान, नओं त कोन ठाही, पुराणे जा बि टायर कढी छॾे। इन जे करे महांगाईअ ते कंटो, कम से कम अटो त सस्तो कयो, छो त अटो इंसान जी मजबूरी आहे। पेट्रोल महांगो थियो बि अटो त मानी त हर माण्हूअ खे खपे। इन जे करे हुकुमराननि खे गुज़ारिश इहा आहे त अटे जे बहरान खे ख़तमु कनि ऐं जिन वटि कणिक ज़ख़ीरंदोज़ी थियल आहे, इस्लाम में ज़ख़ीरो हराम आहे, मना आहे, इंसानियत मरे पई, तूं कणिक लिकायूं वेठो आहे। इहा शरअन बि ग़लति आहे, कानूननि बि ग़लति आहे। हुकुमराननि खे बि इहा गुज़ारिश आहे त अटे जे क़ीमतुनि ते कंट्रोल कनि ऐं वॾा सेठ जेके पंहिंजा गोदाम भरियो वेठा आहिनि, ज़ख़ीरंदोज़ी था कनि, अञा कणिक महांगी थिए पोइ खपायूं, माण्हू मरनि पोइ खपाईंदव। इन जे करे उन्हनि सेठनि खे बि मुंहिंजी गुज़ारिश आहे त इंसानियत ते रहम कयो, पंहिंजे गोदामनि जा दर खोलियो त अलाह तव्हां ते पंहिंजे रहम जा दर खोलींदो। जी साईं, तव्हां जीअं सोशल मीडिया में पंहिंजे पाण बि चई सघो था त सोशल मीडिया मूंखे बदनाम बि कयो आहे, ख़्वार बि कयो आहे। कुझु मज़ा या कुझु लफ़्ज़ या जेके इहे शयूं थियनि थियूं या तव्हां माण्हुनि खे खिलायो था, कॾहिं कॾहिं अहिड़ा लफ़्ज़ हल्का फुल्का थी था वञनि, इन हवाले सां ॿई पासा तव्हां छा चवणा साईं? तनक़ीद करणु हर माण्हूअ जो जमहूरी हक़ आहे। मां ईअं नथो चवां त मां 100% सही आहियां, 100% नबीअनि जी ज़ात आहे जेके अलाह जा चूंडियल आहे। बाक़ी कमियूं कोताहियूं मां बि इंसानु आहियां ऐं न कपाए कंहिंजा ऐब कोन ॻोल्हबा। मां में ऐब बि आहिनि, ख़ूबियूं आहिनि, ॻोल्हण वारे ते मदार आहे, तोखे छा खपे। इन जे करे तनक़ीद बराए इस्लाह जेकॾहिं हुजे त उहा सुठी ॻाल्हि आहे। भई तनक़ीद बराए तनक़ीद न हुजे, साड़ न हुजे, हसद न हुजे, बुग़्ज़ न हुजे। इन ई जाइ ते जेकॾहिं मां कंहिं पीर जो पुटु हुजां त
त मुंहिंजा माण्हू हथ चुमनि हा, पर मां हिकिड़े ग़रीब माण्हू जो पुटु आहियां। सोशल मीडिया जे ज़रिए अलाह मूंखे इज़त ॾिनी आहे। हर फ़िरके जो माण्हू दीवान बि मूंखे ॿुधण था अचनि। मां ते जेके तनक़ीद कनि था उन मां अक्सरियत साड़ जे बुनियाद ते आहे, जंहिंजे करे मूंखे ॾुखी थी लॻे। बाक़ी जमहूरी हर माण्हूअ जो हक़ आहे, तनक़ीद करे सघे थो। अलाह अञा हिमत था फ़रमाए, इंसानियत जे हवाले सां कमु करे थो, इंसाननि जे बचाइण जे लाइ कमु करे थो। इंसानियत छो त मज़हब खां मथे आहे इंसान अलाह जो अयाल आहे। हीउ चैनल इंसानियत जे हवाले सां कमु करे थो, इंसानी हमदर्दीअ जे बुनियाद ते। त इंसान जा हक़ छा आहिनि, अलाह खां दुआ आहे त अलाह इन चैनल खे कामयाबी अता। वधीक ख़बरनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।